अस्सलाम वालेकुम कीअं ठीक हो उम्मीद कयां थो मां सब ठीक ठाक हूंदा खुश हूंदा। अॼु त हैदराबाद में पाकिस्तान हैदराबाद सिटी में बारिश थी रही है। माशाल्लाह ॾाढो इंजॉय करे रहिया आहियूं ऐं आमी भी इंजॉय कयो। सिंध विद शेफ यूट्यूब चैनल ते तव्हां भी ॾिसो ये वीडियो। अॼु तव्हांखे घुमायां थो कासमाबाद। जी तो तव्हां ॾिसी रहियो मां रस्का में हींअर वञा पियो कासमाबाद में ऐं तव्हांखे रोड बि ॾेखारींदो पियो हलां कि रोड ते पाणी ऐं ॿियो बारिश कीअं हैदराबाद में पवंदी आहे। जी तो पाण हींअर हलूं था ब्लैक ब्राउन बेकरी ते अंदर ॾिसूं था कि कहिड़ा कहिड़ा फ्लेवर जा केक आहिनि ऐं छा आहिनि। मूंखे त सिर्फ़ु बिस्किट वठणा आहिनि बाक़ी ॿियो तव्हांखे हली ॿुधायूं था ॾेखारूं। ब्लैक ब्राउन बेकरी ते मां मौजूदु आहियां। ॾिसी रहिया बारिश जो मौसम लॻो पियो आहे ऐं मां हींअर इफ़्तारी जो सामान वठणु आयो आहियां हिते। मेरी पार्सल अच्छी है। हेलो जी तो मां ब्लैक ब्राउन बेकरी तां अची बिस्किट दादम ऐं बारिश लगी पई आहे। बारिश स्टार्ट लगी पई आहे। हाणे आउं वञा पोइ पंहिंजे घर छो करे इफ़्तारी जो टाइम थियण वारो आहे। बारिश स्टार्ट लगी पई आहे।
विलायती शाहपुर में मां मौजूद आहियां। अमीर सीरा के ॿार क्रिकेट रही रहिया आहिनि बारिश जे मौसम में। तो मूंसां गॾु नंढड़ा ॿार बि जेके आहिनि हींअर बीठा आहिनि इंजॉय करनि पिया। तव्हांखे मां ॾेखारियां। उम्मीद कयां थो अॼु जो जेको व्लॉग हो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। इंसान ख़ता जो पुतलो हूंदो आहे। असांखां का ग़लती थी हुजे ऐं प्रोग्राम में का खोटाई थी हुजे त पंहिंजे हिन वीडियो जे कमेंट्स में पंहिंजो राय ज़रूरु ॾिजो ऐं सिंध विद शोएब चैनल खे लाइक कमेंट्स ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा छाजे करे तव्हांखे अगली वीडियो आसानी सां मिली सघे।